आबादगार दोस्तों, हिन वक्त ही बनी असां अब्बास फार्म जो घुमूं पिया। कणक ये TD1 आहे जेका तव्हां ॾिसो पिया। ऐं हिन पासे ही कणक जेका आहे इहा अब्दुल सत्तार आहे। त ही हिते ॾेखारण जो मक़सदु इहो आहे त TD1 निसरी विया। TD1 जेका आहे सा 45 ॾींहंनि खां पोइ निसरणु शुरू करे थी, कॾहिं कॾहिं त 40 ॾींहंनि में बि निसरणु शुरू कंदी आहे। पर ही जेके पंजाबी वैराइटियूं आहिनि, ख़ासि करे जेके पंजाब जी वैराइटियूं उहे ड्रिगे कद वारियूं थींदियूं आहिनि। ऐं उहे उन्हनि जी जेका नेसर आहे सा 60 ॾींहंनि खां पोइ 50-60 ॾींहंनि खां पोइ शुरू थींदी आहे। ऐं पंहिंजूं जेके सिंध जूं कणकूं आहिनि, ख़ासि करे TD1 उहा जल्दी निसरंदी आहे। हाणे हीअ तव्हां जेको ॾिसो पिया सो इहो सरेह जो फ़सुलु आहे। ऐं हीअ सरेह जेका आहे इहा सफ़ा किरी वई आहे, एतिरो माल कयो अथसि जो हीअ जेका जिन्स आहे इहा प्री बेसिक आहे पंहिंजो न्यूक्लियर इंस्टीट्यूट ऑफ एग्रीकल्चर एंड साइंसिस टंडो जाम वारनि जी। ऐं हीअ नई हुननि जेका जिन्स सरेह जी ठाही आहे ज़बरदस्त आहे। वेरिएशन हुन में कुझु मूंखे नज़र अचे पई प्री बेसिक जे करे, छाकाणि त कुझु अहिड़ा ॿूटा आहिनि जिन में अछे रंग जा गुल नज़र अचनि पिया। बाक़ी मजमूई तौर ते जेको फ्रूटिंग स्टाइल वग़ैरह आहे उहो हिन में ज़बरदस्त आहे। ॿिया OPB जे मोट सरेह जा जेके लॻल आहिनि उन्हनि खां हिन में माल घणो आहे। ऐं हीअ वरी तव्हां ॾिसो पिया TD1 जेको आइडियल प्लाट आहे असांजो हिते अब्बास फार्म ते, जंहिंमें असां मुमकिन आहे तक 60 मण खां मथे जी के बीठा आहियूं, उहो बि आहे। ऐं ज़बरदस्त आहे। ऐं हिन में खाद खुराक फुल ॾिनी हुई आहे। ऐं ॿिए पासे लॻो लॻ जेको आहे सो हीअ सरेह जो जेको प्लाट आहे इहो पिण हले पियो। ऐं इंशाअल्लाह ताला अल्लाह पाक रोज़ी रिज़्क़ में असां सां गॾोगॾु सभिनी आबादगार जी रोज़ी में बरकत ॾिनो। ऐं आबादगारनि खे घुरिजे त हू पंहिंजे कणकुनि ते, पंहिंजे फसलनि ते, जेके बि फसल खाइनि था उन्हनि ते महिनत कनि त इंशाअल्लाह ताला जेको आहे सो उनखे सुठी रोज़ी मिलंदी। ऐं कणकूं ही जेके आहिनि से फेबरवरी जे एंड ऐं मार्च जे फस्ट वीक में जेके TD1 वारा जेके प्लाट आहिनि से बिल्कुलु अची वेंदा। वॾी महिरबानी दोस्तों।